अखो वेझो सूफ़ी बुज़ुर्ग पीर अली असाब जो सालियानो मेलो शुरू थी वियो आहे। मेले में वॾे अंग में अक़ीदतमंदनि जे अचण जो सिलसिलो बि जारी आहे। मेले जो इफ़्तिताह पीर आशिक़ अली असाब जे गादी नशीन फ़क़ीर सलीम तुनी पीर अली असाब जी मज़ार ते चादर चाढ़े कयो। मेले में मिठाई जी दुकाननि समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जा दुकान ऐं ख़ासि फ़ोटोग्राफ़ी जा स्टॉल लॻाया विया। मेले में पंजाब उत्तर सिंध ऐं लाड़ जे मल पहलवाननि ज़ोर आज़मायो ऐं खटींदड़ पहलवाननि खे इनामनि सां पिणु नवाज़ियो वियो। इन वक़्तु गादी नशीन फ़क़ीर सलीम अलीम तुनी पहलवाननि में इनाम पिणु विरहाया। मेले जे मौक़े ते राग जी महफ़िल बि सजाई वई, जंहिंमें सिंध जे मशहूरु फ़नकार ग़ुलाम शबीर शमी, गुलहसन मीराणी, नादरा नाज़ ऐं ॿियनि सुरीलनि फ़नकारनि पंहिंजे सुरनि जी वर्खा कई। मेले में ॿारनि जी तफ़रीह लाइ झूला ऐं सर्कस बि लॻाई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।